वेलकम टू द सिंधी फिल्म फेस्टिवल। अज मां आई हाँ चालीहे जे मंदिर में। असां वही जाम सालन खां पोइ आया तो आया अॻे साल थिंक सो। ॿुधो हाणे बरसाति थी पए जाम, मुंहिंजी कैमरा वाटर प्रूफ कान्हे शायदि। ओके आई एम गोइंग टू ट्राई। ओके छाकाणि मूंखे तव्हांखे पंहिंजे चालीहे जे मंदिर जो टूर ॾेखारिणो आहे। मां पंहिंजे थी चवां छाकाणि नंढे हूंदे खां हिते ईंदी हुअमि, वरी पोइ जंहिंमहिल ॿाहिरि हुयमि एॾा साल त न आई हुअमि, बट हाणे जाम सालनि खां पोइ अचां थी एंड हे दादा मूंखे थोरो हेल्प कंदो। लेट्स सी। ओके आई एम गोइंग टू ट्राई। न थी सघियो प्रॉपरली त सॉरी, नंढड़ो वीडियो ठाहींदमि। ओके अचो हलो चालीहे जे मंदिर में। 5 नंबर वारे हे 5 नंबर वारे में चवंदा आहिनि अवाइली जोत उतां सिंध मां खणी आया हुया, त उहो आहे। अचो हलो। हिते ॿाहिरि मस्तु जाम खेॾणु हूंदो आहे, हिते रांदीका विकिणंदा आहिनि एंड हीअ आहे असांजी मेन एंट्रेंस। हीअ मेन एंट्रेंस एंड मुंहिंजी कैमरा आई थिंक जाम आली हुई आहे, त मां कोशिशि थी कयां थोरो साफ़ करे वरी ट्राई कयां। बट वेलकम टू द चालीहा मंदिर। संगत तुझे गरज भिखारी, हे बाबल भक्ति भिखारी। संगत लाल करे बनियारी, संगत लाल करे बनियारी, करे बनियारी। मेरे मन नहीं वंदनारी, लाल मुखे जाकर जो चलते जल तुझे गरज भिखारी, हे बाबल भक्ति भिखारी। जवे संगत तुझे गरज भिखारी, हे बाबल भक्ति भिखारी। संगत लाल करे बनियारी, संगत लाल करे बनियारी, करे बनियारी। मेरे मन नहीं वंदनारी, लाल मुखे जाकर जो दिलवाई, अमर मुखे जाकर जो दिलवाई। चादर द्वार मां खटते बिछाया, कहते बाबल तोखे बिहारा। चादर जो मां खुशबू मनाया, कहते बाबल तोखे बिहारा। मिटता सबे कुछ दिया तुझे करता सबे, हाँ कुछ दिया हिन करता सबे, कुछ दिया हिन करता सबे। अरदास गुरु ही आई अरदास, आई अरदास गुरु ही आई अरदास, आई अरदास गुरु ही आई अरदास। तेरा हिन दरता सबे, कुछ दिया तुझे भाग भरे दुख में दुख करे, भलो मेरे भाग भरे दुख में दुख करे।
हाणे तव्हां जेको झूलेलाल झूलेलाल ॿुधो उहो हिते अंदरि हुयो ऐं हितां हे दर मां हिते अंदरि अचिणो आहे। हाणे हिते असां आगो चाढ़ींदासीं। आई होप तव्हांखे आवाज़ ॿुधण थो अचे, छाकाणि जाम खोड़ आहे। चादर जो दिलवारी चादर द्वारे मां खट ते बिछाया कहते बाबल तोखे बिहारा चादर जो मां खुनू मनाया कहते बाबल तोखे बिहारा मिटन मटन खां तुंहिंजा चरण चुमाया मिटन मटन खां तुंहिंजा चरण चुमाया चरण चुमाया चरण चुमाया उते अलग मंदिर आहे अंदरि, हिते पाणीअ विच में अलग मंदिर आहे, हिते अखो चाढ़ींदा आहिनि माण्हू। ऐं हे जेको तव्हांखे वॾो मां ॾेखारियो हुते लास्ट ॾींहं ते मटकियूं विझंदा आहिनि परवान अखो रोज़ 40 ॾींहं चाढ़ो अखो रोज़ 40 ॾींहं चाढ़ो आहे। अने अख में छा छा हूंदो आहे? हिते चांवर चादर जो दिलवारी चादर द्वारे मां खट ते बिछाया कहते बाबल तोखे बिहारा चादर जो मां खुनू मनाया कहते बाबल तोखे बिहारा मिटन मटन खां तुंहिंजा चरण चुमाया मिटन मटन खां तुंहिंजा चरण चुमाया चरण चुमाया चरण चुमाया बलिहारी लाल मुख चादर जो दिलवारी अमर मुख चादर जो दिलवारी चलते जल तुझ दर जो भिखारी जैसे बाबल भक्ति सिखारी चवे संगत तुझ दर जी भिखारी जैसे बाबल भक्ति सिखारी लाल करे वंजारी संगत जब करे वंजारो चादर जो दिलवारी अमर मुख चादर जो दिलवारी चादर जो दिलवारी चादर द्वारे मां खट ते बिछाया कहते बाबल तोखे बिहारा चादर जो मां खुनू मनाया कहते बाबल तोखे बिहारा मिटन मटन खां तुंहिंजा चरण चुमाया मिटन मटन खां तुंहिंजा चरण चुमाया चरण चुमाया चरण चुमाया बलिहारी लाल मुख चादर जो दिलवारी अमर मुख चादर जो दिलवारी चलते जल तुझ दर जो भिखारी जैसे बाबल भक्ति पुठियां मंदिर आहे उते अखो पिया विझनि, हिन पाणीअ में कुझु न कंदा आहिनि ऐं हितां ई पोइ एंट्री आहे। हिते अञा ॿियो बि मंदिर आहे। जो भिखारी जैसे बाबल भक्ति सिखारी चवे संगत तुझे दर जी भिखारी जैसे बाबल भक्ति सिखारी लाल करे वंजारी संगत जब करे वंजारो लाल मुख चादर जो दिलवारी अमर मुख चादर जो दिलवारी हिते जेकी जोत आहे उहा झूलेलाल सिंध मां खणी आहियां। हिते जाम मानता आहिनि। खुनू मनाया कहते बाबल तोखे बिहारा मिटन मटन खां तुंहिंजा चरण चुमाया मिटन मटन खां तुंहिंजा चरण चुमाया चरण चुमाया चरण चुमाया बलिहारी लाल मुख चादर जो दिलवारी अमर मुख चादर जो दिलवारी चलते जल तुझ दर जो भिखारी जैसे बाबल भक्ति सिखारी चवे संगत तुझे हुआ हमारी जोत काफ़ी मानता आहे। ये सोना कि हिते कुझु बि करो त उहो तव्हांखे मिलंदो। हाणे ॿाहिरि इहो भॼन हले थो त गाना वाना अचो। बिल्कुल हाँ बिल्कुल
हलो भागती के नानी जवानी हलो भागती के हलो भागती के भागा दोगी हलो भागती के भागा दोगी रे पानी जवानी हलो भगवानी मन कनाई लाला तुझा मन कना परतुला बड़े साल मनाने पाए में आया गुरु लाला करो तुझे भाग लाला करो तेरे भाग चलो भाग तुझो भाग तुझो आजादी तुझो ये आगे जाने में बरकत खुशियां के खुशहाल जरा खुदा तो कत मुंडिया ऑलरेडी दो ना ओके मुझे एक दोस्त मिले हो एंड मुझे ये टॉपिक है मैं जाम टाइम में गोलियां पे गॉड बरसाती पेती हुई हूं फटाफट इतना बता के वापस देखा जाती खुदा एंट्री आज जमा आया मुझे मेरा सा चप्पल जमा करना बोला को कोई पूछा मेन मंदिर जेको माना कि चलो कमायो वरी पोता ब्याह मंदिर हाणे हिते जेको ॾिसो था देगरा साफ थी है ऐं हिते शिवलिंग आहे हिकिड़ो शिव भॻवान जो मंदिर पासे में हुते प्रसाद तो मिलाए से ऐं पोइ वापसि चप्पल कलेक्ट करे वञो त इहो हुयो झूलेलाल जेको 40 जो मंदिर आहे 5 नंबर ते हुनजो टूर वाला के बाक़ी झूलेलाल शिव भॻवान प्रसाद वठण कोशिश करे त बस कोई प्रसाद वठो एंड हिते मेन मंदिर में गिरण खां अॻु में जे लेफ्ट साइड में राधा कृष्ण हिकिड़ो मंदिर आहे हुते बि ईअं महफ़िल लॻी पई हूंदी आहे सभिनी भॻवान जा मंदर आहिनि कटे सटे जय झूलेलाल मुंहिंजी कैमरा थी वई सॼी आली
आई होप तव्हांखे झूलेलाल चालीहे मंदिर जो इहो व्लॉग वणियो। मां जाम सालनि खां पोइ हिते आयमि ऐं ॾाढी ख़ुशी थी ॾिसी करे कि सभु उअं ई आहे जीअं हूंदो हुयो। बट अॻे हिकिड़ो अवाइली झूलेलाल जो ईअं पींघो हूंदो हुयो, उहो हटाए छॾियो अथऊं, हाणे कांच जे अंदरि रखियो अथऊं। एंड महफ़िल लॻी पई यार, हफ़्तो बचो आहे पूरो थियण में चालीहो। आई थिंक जंहिं महिल मां इहो वीडियो विझंदमि तेसि ताईं पूरो थी वियो हूंदो, छाकाणि त एडिट करिणो पवंदो न वीडियो, त उहो करिणो आहे। एंड मां इन वीडियो जे थ्रू इहो नथी चवणु चाहियां कि सभु हिंदू झूलेलाल जा भक्त हुजणु खपनि या हूंदा आहिनि। हे ख़ाली हिकिड़ो चङनि सिंधियुनि जे लाइफ में हिकिड़ो पार्ट आहे चालीहे जो मंदिर। एंड के ॼणा पको चालीहो रखंदा आहिनि, के ॼणा कचो चालीहो रखंदा आहिनि। मम्मी कुझु उन जे बारे में ॿुधाए थी सघे? हिते आशाऊं पूरी थींदियूं आहिनि, मनोकामनाऊं माण्हुनि जी। मुंहिंजी मम्मी हिते जाम मानता आहे एंड हाणे जाम ट्रैफिक आहे, मां हितां निकिरां थी। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। प्लीज़ कमेंट्स में मूंखे पंहिंजो फीडबैक ॾियो, कीअं लॻो, छा लॻो, तव्हां चालीहे ते वेंदा आहियो, तव्हां झूलेलाल खे मञींदा आहियो, न मञींदा आहियो, चालीहे मंदिर जे बारे में कॾहिं ॿुधो हुयव, न ॿुधो हुयव। प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, सिंधी फिल्म फेस्टिवल। हिन वीडियो खे लाइक कयो एंड हिन वीडियो खे शेयर कयो। थैंक यू, बाय।